सिंध में इन वक्त जो लसानियत जी बाहि भरे पई उन सिंध एक्शन कमेटी 31 ॾींहंनि खां पोइ हैदराबाद में जलसे जो ऐलान किया उन कॉम्प्रेस क़यादत में सख़्त तनक़ीद जे वर चढ़ियल है। उन सबब कड़ा आहिनि। कॉम्प्रेस क़यादत पान परेशान है छो जो सोशल मीडिया ते जो रद्द अमल अचे पियो वो इंतहाई ख़तरनाक है। मानू एडा जज्बाती थिया पिया आहिनि, एडा जज्बाती पिया लगन, आपे मां ॿाहिरि आहिनि, कॉम्प्रेस क़यादत के घटि वधि भी ॻाल्हाइनि पिया। बहरहाल कॉम्प्रेस क़यादत जलसे की तारीख़ ॾियण में एतरी देर छो कई, यानी डिघी तारीख़ छो ॾिनी, उन जी हिकमत अमली कहिड़ी आहे, इहे त उहो ई ॿुधाए सघनि था। पर सिंध जे इज्तिमाई शऊर खे जवाब ज़रूर खपे। बिलाल काका जो क़त्ल सिंधियुनि लाइ यकीनन वॾो अलमियो आहे। इहो सिलसिलो बंदि थियणु खपे, छाकाणि जो सिंधी धरती धणी आहिनि ऐं असल वारिस आहिनि। ऐं वारिस जेके आहिनि उहे जेकॾहिं सरेआम क़त्ल थींदा रहंदा त उहो यकीनन सूरत हाल ख़राब थींदी। हाणे अचूं था मेन ॻाल्हि ते त रिफ्यूजीज़ छा आहे, यानी महाजर लफ़्ज़ जी माना छा आहे। महाजर जॾहिं माण्हू पंहिंजो पाण खे लिखे थो, पढ़े थो, सॾाए थो त उनखे को हक़ न आहे कंहिं बि रियासत में वञी करे उहो का शइ ख़रीद करे सघे, मिल्कियत ख़रीद करे सघे, कारोबार करे सघे, या सुञाणप कार्ड ठाराए सघे, या सरकारी नौकरी में वो हिस्सेदार थी। तमामु घटि माण्हुनि खे इहा ख़बर आहे त जेके रिफ्यूजीज़ हूंदा आहिनि उहे आलमी तंज़ीमनि जे ख़ैरात ते पलंदा आहिनि। यानी उहा तंज़ीमूं, आलमी तंज़ीमूं जेके आहिनि उन रियासत खे, जंहिं रियासत में उहा पनाहगीर रहंदा आहिनि, उनखे ख़ैरात जी मद में यानी फंड्स जी मद में $अरबें ॾींदियूं आहिनि उहे तंज़ीमूं। पोइ उहा जेका रियासत हूंदी आहे उहा रियासत उन्हनि पनाहगीरनि खे कैंप्स अॾे ॾींदी आहे, उहा पाबंद हूंदी आहे त उन्हनि कैंप्स में उन्हनि जो हॉस्पिटल्स हुजनि, उन्हनि कैंप्स में उन्हनि जा स्कूल हुजनि, उन्हनि कैंप्स में ई उन्हनि खे रहणो आहे ऐं सिक्योरिटी उन्हनि खे ॾियणी आहे त जीअं उहो ॿाहिरि वञी करे कंहिं आम शहरीअ खे परेशान न करे सघनि। सवाल आहे त जेके रिफ्यूजीज़ जे नाले ते करोड़ $अरबें मिलनि था उहे केॾां था वञनि ऐं उहे रिफ्यूजीज़ जेके आहिनि उहे कैंप्स में छो नथा रहनि ऐं उहे आम शहरियुनि खे परेशान छो पिया कनि। इहो हिकु वॾो सुवालु आहे पंहिंजी जाइ ते। हिन जा जवाब घुरिजनि। आम माण्हू खे जीअं ख़बर पइजी सघे त हू पैसा केॾां था वञनि ऐं उनजो ज़िम्मेवार केरु आहे। इन में को शक न आहे त बिलाल काका जे क़त्ल खां पोइ सिंध जे इज्तिमाई शऊर सख़्तु रद्द अमल ज़ाहिर कयो, सोशल मीडिया जो प्लेटफॉर्म भरपूर अंदाज़ में इस्तेमालु कयो ऐं घटि में घटि पंहिंजे सिंध खे ऐं पंहिंजे सिंधियुनि खे डिफेंड कयो। ऐं अव्हांखे गुज़ारिश आहे त सोशल मीडिया जो दुरुस्त इस्तेमालु कयो, ग़लति ऐं कूड़ियूं ख़बरूं न पखेड़ियो, छाकाणि जो इन ते मुआशिरे ते वॾो असरु पए थो।